जय श्री राम। जीअं त पाण खे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त पंहिंजो भॻवानु श्री राम पंहिंजे घर वापसि अची रहियो आहे, त इन जी ख़ुशी 22 जनवरी जे ॾींहुं पाण कीअं मल्हायूं। त अचो पाण सभु 6A 6B जा सभु भाउर गॾिजी करे पाण हिकिड़ो आयोजन कयूं। अॼु राति जो 7:30 बजे पंहिंजे साधू वासवाणी कुंज जे झूलेलाल मंदिर में 7:30 बजे आरती कयूं ऐं आयल महिमान विश्व हिंदू परिषद जा जेके पाण खे इन ख़ुशीअ खे कीअं पाण मल्हायूं, इहा आयोजन सुठी तरह कीअं कयूं पाण सभु गॾिजी करे। त सभिनी भाउरनि खे हिकिड़ी सिक भरी निंड आहे, 15 मिंट ख़ाली कढी करे पाण सभिनी खे साधू वासवाणी कुंज झूलेलाल मंदिर ते हेमू कालाणी नगर, दुबई टेक्सटाइल नगर, संत कंवरराम नगर, नाकोरा नगर ऐं साधू वासवाणी कुंज जा सभु भाउर गॾिजूं ऐं हिन सुठे आयोजन खे एकता युवा सिंधी ग्रुप ऐं दुख भंजन दरबार जा बि पंहिंजा साथी भाउर, इहे प्रकाश भाई रामचंदाणी, मोहन भाई उदासी, इहे बि सभु अची रहिया आहिनि। त उन्हनि जी सलाह सूचन सां उन्हनि जे SK न्यूज़ चैनल सां पंहिंजो कार्यक्रम कीअं सुठो सभारो थिए, उनजो आयोजन अॼु राति जो करिणो आहे। भुल न थिए त यादि करे अॼु शाम जो 7:30 बजे झूलेलाल मंदिर में पाण खे सभिनी खे गॾिजणो आहे। जय श्री राम, जय झूलेलाल। अचो त असांजे दादा LK अडवाणी जेके सोमनाथ खां अयोध्या ताईं रथ कढी करे हिकिड़ो संकल्प कयूं त मूंखे राम मंदिर ठाहिणो आहे, अॼु उहो संकल्प पूरो थी रहियो आहे। त छो न पाण दादा अडवाणी जो बि नालो रोशन कयूं ऐं पंहिंजे भारत जे वड़ा प्रधान श्री नरेंद्र मोदी जेको ही अॼु हेॾो आयोजन करे रहिया आहिनि सभु गॾिजी, त उन में बि पाण हिकिड़ो सहभागी थियूं। त अचो सभु गॾिजी करे पाण अॼु राति जो गॾिजूं। भुल न थिए, अॼु ही कार्य करण जो पाण खे हिकिड़े सौभाग्य प्राप्त थियो आहे, त छो न हिनखे पाण सुठी तरह मल्हायूं। जय श्री राम।